नाज़रीन, चक में अगवा थी वियल असदुल्ला आराइन और शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया, जे करे संदसि वारस सरापा एहतजाज पिण लाइन। रिपोर्ट कर रहियो आहे आसिफ सूमरो। चक भरिसां हथियार बंदन तां अगवा थी वियल असदुल्ला आराई ऐं शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया। पुलिस मगवियुनि खे बाज़ियाब करण लाइ कख भञी बीणो न कयो। रुस्तम शहर में समाजी सुञाण धुरियुनि ऐं शहरुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर खां थाणे ताईं रैली कढी वई। आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरुनि ऐं मगवियुनि जे वारसनि ॿुधायो त तक़रीबन 4 ॾींहं पहिरियों जे अगवा थी ताईं कोई जेको आहे ख़ातिर ख़्वाह पेशरफ़ न मिली आहे। हिन हिसाब सां मुंहिंजा जेके वालदेन आहिनि शहर वारा ॾुखारा आहिनि। असां IG सिंध DIG रेंजर DG रेंजर सुप्रीम कोर्ट वज़ीर आला सभिनी खे आला इदारनि जे जेके बि आहिनि उनखे इहा अपील था कयूं त असांजा बचा जल्द खां जल्द आज़ादु कराया वञनि। अगवा थियल 4-5 ॾींहं थी विया आहिनि। हिन महिल ताईं को अहिड़ो रद्दमल न आयो आहे, न पुलिस जी तरफ़ों न को SP साहब जी तरफ़ों। बाक़ी सॼे शहर जी महिरबानी सां गॾनि पाण जेकी पंहिंजी मदद पाण था कयूं। असांजी आला हुकाम सां चीफ जस्टिस सां, आर्मी चीफ सां, SSP सां, वज़ीर आला सिंध सां गुज़ारिश आहे महिरबानी करे असांजी मदद कनि, असांजा बच्चा वापसि करायो। दाड़ेल खणी आहिनि हिननि खे 3-4 ॾींहं थिया आहिनि। हिन महिल ताईं का बि ऑप्शन न वरितो आहे। पुलिस न को SP न कोई DIG को बि असांजे लड़ी न आयो आहे। असांजी गुज़ारिश आहे SP खां DIG खां लाड़काणे DIG खां त असांजा ॿारड़ा जल्द बाज़ाब कराए असांजी परेशानी दूर कई वञे ऐं असांजे ॻोठ में अमन करायो वञे। शहरुनि सुञाण धुरियुनि ऐं वारसनि पारां IG सिंध ऐं DG रेंजर्स ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मगवियुनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु आसिफ अली सूमरो, आवाज़ TV, चक।